Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी रात खान बी खबर ॿुधी अथई कहिड़ी ख़बर? काल सादिक जा माण्हू लीमे जे दर ते आया ऐं हुनखे अगवा करण जी कोशिशि कयूं पर लीमो वॾियूं रड़ियूं दाऊं करे पंहिंजी जान छॾायो। पीराणा इन लीमे खे सादिक अगवा करे या काती कंध ते रखेसि पर लीमो बि मूंसां कसम खणी वियो आहे मरंदो मरी वेंदो पर ज़बान न खोलींदो। रातू खान मतां पादर पचाए न सघे ऐं ज़बान खोले वेहे त पोइ असां लीमे खे भलो साईं ॾिनो आहे, असांखे भले साईं खे ॾिसणो आहे, लीमे खे न। हाणे इहो लीमे जो कमु आहे त एतबार जी पत रखे थो या न, इहो हुन जो कमु आहे। सादिक बि जेसी ताईं लीमे जो वात न खोलाईंदो न तेसी ताईं हुन जे गले मां हथ ई न कढंदो। यार मां त चवां थो हाणे सादिक जी इहा भॼ डुक अजाई आहे, वरंदुसि कुझु बि कोन। रण तूं इन ॻाल्हि खां ख़ौफ़ज़दा न थी। इहो सादिक हाणे कॾहिं बि सचाई ताईं कोन पहुची सघंदो। भला इहो बि सुठो थियो जो हिकिड़े पासे जो खुटको त ख़तम थियो न यार। अञा हिकु खुटको रहियल आहे पीराणा, वो इहो त न सोभर जा ॾींहं कॾहिं था पूरा थियनि। यार ॾातो खान इहो खुटको हाणे असांखे न पर बचल खान खे थियणु खपे। मां चाहियां थो त बचल खान इन दावत में असांखे बि शरीक करे त जीअं सभु गॾिजी इन सभु हार खे पूरो करे अचूं, हुनखे अंजाम ते पहुचाए अचूं। बाक़ी रहियो इहो करम खान, हुनखे लेटाइण घणो मसलो आहे। हेफ़ आहे तव्हांजी जवानीअ ते हिकु अथड़ मुड़ुस चिबो इहो तव्हांजे हथनि मां निकिरी वियो। भाऊ सादिक गिदड़ वारियूं अड़ियूं नायूं कयाई जो सॼो ॻोठ गॾु थी वियो ऐं पोइ मजबूर थी उन मां हथ कढणा पिया। ॻोठ में अदा सादिक कहिड़ियूं पियूं ॻाल्हियूं हलनि। अञा त लीमे कंहिंजो नालो ई नाहे खयों, बसि इहो चए पियो त ॿुढूं ॿधल आहिनि, मूं कोन सुञाता। भाऊ सादिक हाणे त दर ते बि कोन निकिरंदो, उन जो छा करणु घुर्जे? इहा उछल बि सुठी अथसि। हाणे मूंखे पूरी पक आहे इहो लीमो मूं वटि हली ज़रूर ईंदो। अदा सादिक इहा लीमे खे पूरी पक आहे, इहो बि कमु तव्हांजो ई आहे। हा बिल्कुलु सही थो चई, छो त ॾातूअ हुन मां हथ कढिया आहिनि। लीमे खे ॾातूअ मां वधीक खौफ़ हो। हुनखे ख़बर हुई त ॾातू ॾाढो ज़ालिम शख़्स आहे ऐं हुनखे इहा बि पक हुई त ॾातू मारण में देर न कंदो। मुंहिंजी हुनखे पक आहे त मां मिस्कीन ऐं लाचार माण्हुनि खे मारींदो न आहियां, न ई उन्हनि ते ज़ुल्म कंदो आहियां। तॾहिं त इन्हीअ लीमे ॾातूअ जे मथां हथ रखियो आहे ऐं मूंसां इहो लीमो सचो नथो थिए। इन्हीअ करे हाणे लीमे खे ताऊ की मार ॾियणी पवंदी। भाऊ सादिक जे पहिरियां ई इहा ॻाल्हि कयो आहे त उनखे सटको ॾेई पोइ मोटी अचूं हा। अञा बि ॻाल्हि परे वई नाहे, ॿ टे ॾींहं मोहलत ॾियूंसि था ऐं ॾिसूं था त इहो करे छा थो। पोइ इन गिदड़ जे बारे में कुझु न कुझु ढिलो ज़रूर करणो पवंदो। अदा सादिक असांखे तव्हां हुकुम कयो त अॼु ई असां इन जूं टंगूं भने था अचूं। न, बिल्कुलु न। मिस्कीन माण्हूअ जे मथां ज़ुल्म नाहे करणो। इहा मां तव्हांखे इजाज़त न ॾींदुसि, छो त कंहिं मिस्कीन
लाचार ऐं मजबूर माण्हू जे मथां ज़ुल्म करण जी मां तव्हांखे इजाज़त न ॾींदुसि। बस रुगो हुनखे मजबूर करणो आहे त जीअं हू सच ॻाल्हाइण ते मजबूर थिए ईअं असांजो साथ ॾे। राम 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 राम। हले ठिकड़ो ॿियो त ख़बर अॼु सोन पाणी कजे मियां ॿई पीउ पुट गॾु था घुमो वरी केॾी शरारत सोची अथव त कंहिंसां वञी कयूं शरारत? हा काका आसूदा इहा शरारत मां कोन पियो कयां पर बाबे चयो त हली काके आसूदे मल जे घर भींड उछले अचूं। हे भगवान तोबा मियां तोबा तोबा तोबा। अरे टिकड़ अची ॾाॾे में पाण त शरारतूं करे थो नौजवान पुट खे बि ख़राब थो करे। अरे तव्हांजा वॾा त कहिड़ा हुया मियां अॼु ॾींहं ते उन्हनि जी नेकी हलंदी आहे चङनि जी औलाद चङो थी ठिकड़ मियां हिन उमिरि में बि शरारतूं थो करे। हाणे तोखे केरु चए पोइ फ़क़ीर ॿार त कोन्हे जो अञा तोखे असां हिदायतूं कयूं नसीहतूं कयूं सम्झाइणूं ॾियूं। सुधड़ मियां सुधड़ ॿार कोन्हे सम्झी। हे ईश्वर परमेश्वर पत थी रखजांइ। अरे छोरा तो वरी वेतर हिनखे चिणक ॾेई छॾी हुनजो मुंहुं जे मथां शक आहे हाणे त हुनखे पक थी वई त सॼो कमु ई मुंहिंजो आहे। भला मूं त मिड़े हिन सां मज़ाक कई तो मज़ाक कई हुनखे पक थी वई हाणे त बाबा रोज़ रोज़ बचल खान वटि तव्हां खयूं बीठो हूंदो ऐं बचल खान बि आसूदे मल जे ॻाल्हि ते एतबार कंदो त अछी ॾाड़ीअ में तूं हाणे इहे कम थो करीं ऐं वरी ॿीहर वरी इहो चवंदो त अछी ॾाड़ी में जेके कम करी थो इहो ठहे थो तोखे। बाबा भला ॿियो केरु थो थी सघे तोखां सिवा? बस बस हाणे अड़े हो ॿियो बि केरु थी सघे थो हाणे हिन अछी ॾाड़ी में परावनि घरनि में मां भितर अची छो त मूंसां हाणे चरियो धातु पीतो आहे जो हाणे इहे शरारतूं कंदो। बाबा साईं हाणे असांजे लाइ छा हुकुम आहे? चओ त हिन सोबारे खे लेटाए ॾियूं या वरी करम खान खे? न तूं सभ खां पहिरीं त असां सोबारा चवंदा आहिनि त ॻोह खे खणे खुटी शिकारनि जा घर ॻोल्हे। सुबारा खान हाणे असां तोखे ज़िंदा न छॾींदासीं। न तूं न हीअ असांजो तॾो आहे ऐं असां पंहिंजे तॾे ते आयल खे इज़त ॾींदा आहियूं। रातू जेकॾहिं तूं एॾो मुड़ुस माण्हू आहीं न ॻोठ खां ॿाहिरि निकिरी अची मुक़ाबिलो कर पोइ मां तुंहिंजी ॾिसां मुड़सी। ॻोठ खां ॿाहिरि त छा पर तुंहिंजे घर में घिड़ी करे तोखे ॿधी करे बाबा बचल खान जे पेरनि में उछलींदासीं जेकॾहिं बाबा बचल खान इजाज़त ॾे त। न तूं हाणे उहो ॾींहुं परे न आहे तमामु जल्द हिन गिदड़ खे पंहिंजी औताक तां खंभे खणी ईंदासीं। बचल खान मां हिते झेड़ो करण न आयो पर मां त सांवल खे ॾिसण आयो आहियां। सोभारा ये ॻाल्हियूं छॾ या नमूने बासी मां चवां थो हितां पंहिंजा पेर ड्राए तोखे मूं चयो हो हाणे बचल खान तुंहिंजे मकर ऐं फरेब में न ईंदो ऐं जे ॿीहर हिते अचण जी कोशिश कई त पोइ तोखे मोटण जो मौक़ो बि न मिलंदो। हिते ई ओताक ते तोखे ॿधी विहारे छॾिबो। बचल खान इहो सॼो कम करम खान जो आहे करम खान जो हू असांखे वेड़ाइण थो चाहे। इन ॻाल्हि जो यकीन मां तव्हांखे कीअं ॾियारायां? मां छा चयो तोखे त सफ़ाई ॾियण जी का ज़रूरत न आहे। निकुर पेर ठाहिण जी कर सोभारा निकुर। ठीकु आहे बचल खान तूं भली पंहिंजा दर मूं लाइ बंदि करे छॾ पर मुंहिंजा दर हमेशह तो लाइ खुलियल हूंदा। बहितरी हिन में थई त अॼु खां पंहिंजा दरवाज़ा बंदि करे छॾ ऐं पहरेदार बि बीहारे छॾ मतां सुभाणे पछताइणो पई त इहा ग़लती कहिड़ी कयमि। रुगो सांवल खे उथण जहिड़ो थियण ॾे असां तुंहिंजा महिमान आहियूं। सुबारा खान कन खोले ॿुधी सॾ छो त पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे खेर मतां सुभाणे मयार ॾींहुं त असांखे न ॿुधायूं। सोभारा
हाणे रियायत न थींदी, घटि न थींदई। लठ जो जवाब बुहाड़ीअ सां। इन करे तोखे हाणे जेका बि पंहिंजी तयारी करणी आ करे छॾ। असां मूं हाणे चङाईअ जी उमेद न रखजां। तो ते भरोसो करे असां घणो ई नुक़सान खाधो आहे सोबारा। हाणे भरोसे जी गुंजाइश नाहे। ऐं हाणे वक़्तु अची वियो आहे त जेको तो असांखे नुक़सान पहुचायो आहे उन जो असालो कयूं। सोबारा असालो। सामल, जेकॾहिं तूं सम्झी थो त मां तुंहिंजी ॾोहारी आहियां त पोइ मूंखे सज़ा ॾे, मूंखे ज़हर घुराए ॾे। मां कसम खणी थी चवां त मां पंहिंजे इन्हनि हथनि सां ज़हर पीअंदसि। हा मूमल, तुंहिंजे लाइ ज़हर आणबो, ज़रूरु आणबो, पर उन खां पहिरियां तुंहिंजे पीउ जो लाश तुंहिंजे अॻियां आणबो ऐं उन खां पोइ तुंहिंजे लाइ ज़हर जो बंदोबस्तु कबो। सावल साईं, जेकॾहिं इहो कमु बाबा जो आहे न त पोइ बाबा जी का बि सिफ़ारिश न कंदसि। बाबा ॾोहारी आहे त उनखे सज़ा ज़रूरु ॾियणु घुरिजे। तूं मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं बाबा जे ॾोह जी सज़ा मूंखे छो थो ॾीं? मां कसम खणी थी चवां त इन ॻाल्हि जी मूंखे का बि ख़बर न आहे। पूरा हिनखे तव्हां वठी वञ। सावल साईं, मां वञां थी, होर खे चवण जी का बि ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं तूं बेॾोही आहीं न, पोइ सफ़ाई पेश करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अॻे या पोइ सच सभिनी जे साम्हूं अची वेंदो। होर मां भला साईं खां ॾींहुं राति इहे ई दुआऊं थी कयां त सच जल्दी साम्हूं अची वञे। ऐं मां कसम खणी चवां थी, जेकॾहिं बाबा साईं ॾोही आहे न, इन्हनि हथनि सां वञी पंहिंजे बाबा खे ज़हर ॾींदसि। इहा तकलीफ़ तोखे न ॾिबी, तुंहिंजे पीउ जो बिलो करे छॾियो आहे बाबे बचल खान ऐं सांवल। सिर्फ़ु कुझु ॾींहं तूं सब्र कर, रुगो सांवल जी तबियत सही थी वञे ऐं कननि सां ॿुधजांइ तुंहिंजे पीउ जी आह ऐं पुकार हिते ॿुधण में तोखे ईंदी। मितेरी, मां ॾाढो परेशान आहियां। मां घर खां ॿाहिरि निकिरी नथो सघां ऐं अॼु लीमे खे घर में रहाए नथो सघां। इहो सॼो कमु हिन लीमे जो कयल आहे। तोखे उबतियूं सुबतियूं सलाहूं ॾेई हाणे फसाए विधो न। हाणे पाण त हिते कोन्हे, ॾिसजां अची ॿधी तोखे हितां खणी वेंदा। सोराना सत थी चए मतेरी, आख़िर खून थियल आहे, ईअं थोरे ई आहे। हिननि जेकॾहिं ॾातूं सादिक मां जान छॾाई त मतां पुलिस कंदी ठका, पोइ हिन जा हूंदा ठका। थाणे ते आजा मोड़े बाल मां तेरा इंतज़ार आहे। हाय 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 मगो पुलिस चुप कर। किन्ना गंदरफ वारा ठका। हा पुलिस दायरा चवंदी न त तव्हां जॾहिं खून थींदे ॾिठो त तव्हां थाणे ते इतला छो न ॾिनो रे? पंहिंजो बादशाही आहे। ख़ैर जेल मुड़सनि जे लाइ चयो आहे, मोहरी छा कहरा। हाणे पुलिस त चवंदई न, इन मां साफ़ ज़ाहिर थिए थो त तूं इन जेको खून थियो आहे तूं इन में मुलविज़ आहीं। हाणे बि सही, कहिड़ो ख़बर आहे, मां त कसम न खणंदुसि। असांजी पुलिस बाबा तौबा तौबा, नोड़ीअ मां नांग ठाहिण में देरी कान कंदी। मां तव्हां ॿिन्हिनि खां सलाह इन करे वरिती जो तव्हां मूंखे बजाए हौसलो ॾियण जे मूंखे डिॼारियो था। अदा ख़बर तोखे डिॼारियूं कोन था, हक़ीक़त था ॿुधायूं। ॾातूं फिरानो जेकॾहिं जेल विया न, हू त ज़मानत करे ॿाहिरि निकिरी ईंदा, पोइ तव्हां वरी जेल में हलिया वेंदो। तोखे ख़बर आहे जेल में केॾो गर्मी हूंदो आहे, हेॾो हेॾो त मच्छर हूंदो आहे। तो बज़ारी असां जो कुतो असल कम त हुन लीमे जो आहे।
पर ख़बर हाणे हिन ॾोह में तूं भी बराबर जो शरीक थी वियो आहीं। मां त चवां थी सादिक ऐं बचल खान खे हकीकत ॿुधाए पंहिंजी जान आज़ाद कराए। लीमे जे करे मां आज़ार में अची वियो आहियां। ॿुधाए त हाणे मां छा कयां? खबर परेशान न थी, साणो थी। जी मां चवई थो न ईअं कर। तू हाणे जो हाणे सादिक बचल जे वञी पेरनि ते कर, माफ़ी वठ, पटको दूर कर हाली पंहिंजो वञी। चओ पा हिन में मां मुलविद आहियां ई न, इहो सॼो कमु लीमे जो आहे। सॼो ॻाल्हियुनि खे ॿुधा, पंहिंजी जान छॾा। जेल जो सच न सही सघंदे मरंदे पोइ हिन जो छा थींदो मचरी जो? हाणे सोच। हाँ रोलू चवी सच थो। अदो लीमो ॻोठ में आहे कोन, वरी बि इहा ॻाल्हि मुंहिंजी गिची में पवंदी। हाणे अकल माना कमु करे थो। रोलू मां एॾो बेवकूफ़ बि न आहियां जो तुंहिंजी ॻाल्हि हिन में अची मां अधे लीमे खे छॾे ॾियां। अधे लीमे खे हर हाल में कोन छॾींदुसि। मुंहिंजो सॻो भाउ आहे अधो लीमो। पप्पू बच्चल खान हाणे कॾहिं बि मुंहिंजी ज़बान मथां एतबार कोन कंदो। हू झेड़े लाइ तयारु वेठा आहिनि, कंहिं बि वक़्तु मुंहिंजे मथां हमिलो करे सघनि था। इन करे तव्हांखे चवां थो त तव्हांखे हर वक़्तु तयारु रहणो पवंदो। ऐं ॻोठ जे ॿाहिरां बि कुझु माण्हू बीहारे छॾियो, जीअं बच्चल खान या उनजे कंहिं बि माण्हू ते नज़र पवनि न त जल्दी अची मूंखे इतला ॾियनि। अरे सर, करम खान इहो ई थो चाहे त असांजी दुश्मनी उरूज ते पहुचे। मां त कोशिश कयां थो त इहा दुश्मनी ख़तम थिए, पर कमु अहिड़ो थियल आहे जो बच्चल खान ऐं सांवल कॾहिं बि मुंहिंजी ज़बान ते एतबार न कंदा। सुबारा खान असां झेड़े जी तयारी कयूं न? न, असांखे झेड़ो नाहे करणो। असांखे सिर्फ़ु पंहिंजो बचाव करणो आहे, छो त ॾोही असां आहियूं। ऐं मां नथो चाहियां त इहा दुश्मनी अञा बि वधे। अरे सर, जे अगरि हू झेड़े लाइ तयारु थी अचनि त पोइ असां छा कंदासीं? जेकॾहिं हू संभरी आया न झेड़े लाइ, त बि असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो बचाव करणो आहे, या त वरी कंहिं ॿिए पासे टरी वञिणो आहे। जेकॾहिं असां झेड़ो कयो त पूरी ज़िंदगी बचल खान असांजे मथां एतबार ई न कंदो। खणी जेकॾहिं सच साम्हूं बि आयो त बि सॼी ज़िंदगी असां हिकु थी न सघंदासीं। इन करे मुंहिंजी पूरी पूरी कोशिश इहा आहे त बच्चल ऐं सांवल जे साम्हूं हक़ीक़त खे आणियां, जीअं हुननि खे बि ख़बर पवे त असांजो असुल दुश्मन इहो करम खान ई आहे। मिठला, तूं 2-3 माण्हू सोभारे ॾे मोकिले छॾ। मूंखे पूरी पक आहे जेकॾहिं बचल वारा सोभारे सां झेड़ो करण आया न त सोभारो झेड़े जे बजाए उन्हनि सां ठाह करे छॾींदो। पर तूं पंहिंजे हमराहनि खे सम्झाए छॾिजांइ त हू ॻाल्हियूं करण खां पहिरियां ई झेड़ो शुरू करे छॾे, त जीअं उन्हनि जूं ॻाल्हियूं ई पाण में न थी सघनि। सोभारो खान असांजे माण्हुनि खे कोन रखंदो साईं। अरे सर, हिन वक़्तु सोभारो असांखे सम्झी वियो आहे। भली सोभारे सां गॾु न हुजनि, पर तूं उन्हनि पंहिंजे हमराहनि खे ॻोठ जे ॿाहिरां छॾे अच। जीअं ई बचल सांवल या को बचल जे ॻोठ जे कंहिं माण्हूअ खे ॾिसनि त बसि झेड़ो शुरू करे छॾनि। बचल त ईअं ई सम्झंदो त इहे सोभारे जा माण्हू न, ऐं उन जे इशारे ते झेड़ो कयो अथनि। हा, इहा ॻाल्हि आहे रे सर। जेसिताईं इहा दुश्मनीअ जी चिणग वरी वॾो मच नथो थिए न, तेसिताईं तोखे पंहिंजूं अखियूं पूरे बंदि न आहिनि करणियूं, ऐं अहिड़ो कमु करणो जेसिताईं इहो बचल सोभारे खे लेटाए नथो न, तेसिताईं असांखे माठ करे वेहणो ई न आहे। ऐं जीअं ई बचल वारा सोभारे खे मारे विझंदा न त असां हली पलांद में बचल जी ॻीचीअ में हथ विझंदासीं, ऐं पोइ
बचल खे ख़त्म करण जो असां वटि बहानो हूंदो। सादिक हक़ीक़त इहा आहे त तूं असांखे माफ़ कर। भली असां ग़रीब माण्हू पंहिंजो छा चवंदा आहिनि त अहिड़े बिवाटे ते अची फाथा हूं त हिकिड़े पासे पाणी आहे, ॿिए पासे वरी बाहि आहे। हाणे तूं ॿुधाए त असां वञूं त काॾे वञूं? दातूअ में बि का चङाईअ जी उमेद कोन्हे। असांखे उमेद आहे त सादिक तूं असांखे माफ़ कंदे। बाक़ी तुंहिंजो ॾोही इहो ॾातू अथई ॾातू, उन ॾातूअ सां तूं पाण पलांद कजांइ। ठीकु आहे ख़बर, ठीकु आहे, मूं तोखे माफ़ कयो। बाक़ी रहियो इहो ॾातू। हिन ॾातूअ सां त मां पाण पुॼी रहंदुसि। हिकु भेरो तूं सॼी हक़ीक़त ॿुधाए, सो बि बाबे बचल ख़ान वटि जेका बि ॻाल्हि आहे, जेका बि हक़ीक़त आहे, उन जे साम्हूं ॻाल्हि कजाए। ॾिसो सादिक ॾाहो थी, जे रईस बचल ख़ान वटि हलियासीं न त 4 माण्हू ॿिया बि ॿुधंदा, ऐं पोइ इहा ख़बर ॾातूअ खे पई त पोइ ॾातू मूंखे छॾींदो? तूं ॿुधाए। ॾिस ख़बर, मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कर। मां वाइदो थो कयां, बाबे बचल ख़ान वटि रुगो मां हूंदुसि, तूं हूंदे, ॿियो को बि शख़्स न हूंदो। उते जेके बि ॻाल्हियूं थींदियूं न, उन जी ख़बर रुगो मूंखे हूंदी, तोखे हूंदी ऐं बाबे बचल ख़ान खे हूंदी, ॿिए कंहिंखे बि न। भला इहो लाज़मी आहे छा ॻाल्हियूं हली बचल ख़ान वटि थियनि, तूं ई ॻाल्हि करे छॾिजांसि। ॾिस ख़बर, तूं शाहिद आहीं, तुंहिंजो हलणु बाबे बचल ख़ान वटि लाज़मी आहे, सम्झे छो नथो? हलो चई थो त पोइ ठीकु आहे, पर हिकिड़ी शर्त अथई, पोइ इन जी ख़बर जेकी आहे न, इहा ॾातूअ खे न पवे। ॾातूअ जे मलाइकनि खे बि ख़बर कोन पवंदी। बसि रुगो तूं सुभाणे सुबुह जो बाबे बचल ख़ान वटि हलियो अचिजांइ, मां पाण उते हूंदुसि। हा, जेकॾहिं उते को ॿियो माण्हू हुजे, तूं ॻाल्हि खे मटाए छॾिजां, जीअं कंहिंखे शक न पए। या सलाह भली आहे। अदी अमीरा घर में आहीं कोन? अची विया अथई कारे ॾांदा जा धाणी, ॿियो सुम्हो। हलिया था हलिया। राम राम, नमस्ते, राम राम, सलाम। अदी अमीरा ख़ुशि आहियां, ॿियो सभु ख़ैरु? जी अदा, भली भली आहे। भलाई हूंदई अदी अमीरा, भॻवान भलो कंदी। पर मां तो वटि दां खणी आयो आहियां। अदा तूं ॻाल्हि त कर। अदी हाणे तूं ई ॿुधाए, भोग फ़क़ीर अची ॾाड़ीअ में वते तो शिरारतूं कंदो ॿारनि वारियूं, इहा दां जेकॾहिं बचल ख़ान खे ॾियां, सॼे ॻोठ में ख्वाड़ ख़राब थिए न। दासूदामल बेली तोखे ग़लति फहमी थी आहे। अड़े चवे छा थो भोग फ़क़ीर, छाजी ग़लति फहमी थी आहे? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे नी, फ़ैसिलो बचल ख़ान वटि थींदो, मां हलां। दासूदामल मेरी महिरबानी कर, वेह कराईंदे छा सॼे राज जे साम्हूं कारो मुंहुं? बेली जज़्बाती न थी, जज़्बाती न थी। ये जज़्बाती त मुसलमान वीचारा थींदा, तूं त बेली हिंदू माण्हू आहीं, सब्र कर बेली, सब्र कर। मियां उहा कर जेका ठही बि। अड़े ठिकड़ चङाई छुटी, मां तोखे गॾु अची सम्झाइण आयो आहियां, वेतर वरी ॻिचे में थो पए पियो, ॻाल्हि मञे बि नथो। अदा सुदामल मुंहिंजा भाउ, थियो छा आहे? तूं ॻाल्हि त कर न। भाई अमीरा, मुंहिंजे घर में ही भोग फ़क़ीर भितर उछलाए थो वञे। अदा है नूर भटारे जो कसम आहे बेली, मूं नाहिन उछलिया। मूंखे ख़बर हुई त हे ठिकड़ तुंहिंजे साम्हूं मञींदो ई कोन। हाणे फ़ैसिलो थींदो वञी बचल ख़ान वटि। महिरबानी कर बेली, ते बि यार छो थो मुंहिंजी इज़त जा धाणा कढी? हे ठिकड़ पहिरियों इहा ॻाल्हि ॿुधाए, मञे थो या नथो मञे? वञा बचल ख़ान वटि? यार मूं मञियो त मूं भी ढहाया, पर हाणे ॿुधाए त कजे छा? हाणे ॿुधी अदी अमीरा, तुंहिंजे साम्हूं बि मञे, पुट जे साम्हूं बि मञे, नुंहं जे साम्हूं बि मञे। हाणे छा थी चई, हिनखे सम्झाए छॾ, अची ॾाड़ीअ में ॿारनि हरकतां न करे। हाणे जेकॾहिं मुंहिंजे घर में भींड लॻा न, सिधो बचल ख़ान वटि वेंदुमि, तोॾे कोन ईंदुमि। माई पूरे राज खे कठो करे हिन जूं शिरारतूं सॼे राज खे ॿुधाईंदुसि, पोइ ॾिसूं अची ॾाड़ी सां घुमे ॿार, ख़बर पएसि। राम राम। ही छा चई वियो दासूदमल? हाँ तो कयनि
फकीराणी हो अच्छो मोहतवार हिन छोरे जो आ। हाणे हिन छोरे कई मजाक ऐं हो साबिया पाई वेठो आहे। हाणे भीड़ केर थो हणेसि किथां था लॻणसि या त थी ख़ुदा खे ख़बर। पर आसूदो मल मूंखे कोन चढ़ींदो, सॼे राज में मुंहिंजो कराईंदो कारो मुंहुं। फुफड़ इहा ॻाल्हि तो असां सभिनी जे साम्हूं मनी आहे। काके आसूदे मल जी तरफ़ां त मां बि शाहिदी ॾींदसि। छोरे तूं वई राणो त चाहियो ई हो ता तसलियो मोहब्बत टंगियो पियो जा। पर ॿेलीअ पंहिंजूं दिलियूं दखीअ में रखी छॾियो, दखीअ में कुझु कोन वरंदो आहे, कुझु कोन वरंदो आहे। बाबा आसूदो मल बि तोखे छॾण वारो न आहे। तमामु जल्द सॼे ॻोठ जे साम्हूं तुंहिंजो तमाशो कंदो आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।